सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवानी की रिपोर्ट मुताबिक सेवण में इन ईद जड़े मौके ते भी रेलवे इंतजामिया पाकिस्तान कोटड़ी का रोहिणी सेक्शन जूं गुज़िरियल 10-12 महीनन का बंद पयल ट्रेनूं न हलायूं, जेको कोटड़ी का रोहिणी सेक्शन ते रहंदड़ अवाम सां वफ़ाक़ी हुकूमत रेलवे की वज़ारत ज़ुल्म की इंतिहा करे छॾी आहे। जॾहिं त सेवण अचण लाइ जेका रेलवे की सफ़री सहूलियत हूंदी हुई, उहा हुकूमत पाकिस्तान के रेलवे खाते की नाअहली जे करे सेवण के अवाम ऐं सेवण शहर में ईंदड़ कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते पांदीड़न खां खसे वरिती आहे। सेवण की रेलवे स्टेशन वीरान नज़र अची रही है। सेवण के रेलवे स्टेशन गुज़िरियल 10-12 महीनन खां बंद आहे, जॾहिं त कोटड़ी खां सेवण दादू रहमानी नगर लारकाना रोहिड़ी ताईं रेलगाड़ियूं गुज़िरियल 10-12 महीनन खां बंद आहिनि। सेवण के अवाम केतरा चकर इलेक्ट्रॉनिक मीडिया और प्रिंट मीडिया ते खबरूं पिणु हलायूं आहिनि। पोइ बि हुकूमत पाकिस्तान की रेलवे इंतजामिया शो संज अवाम सां नाइंसाफ़ी करे रही है। खुदारा कुछ सेवण ऐं कोटड़ी खां रोहिड़ी ताईं जे रेलवे ट्रैक ते रहंदड़ अवाम के रेलवे की सफ़री सहूलियत खां महरूम न कयो। जल्द खां जल्द रोहिड़ी खां कोटड़ी ट्रैक के बहाल करे रेलवे की ट्रेनन के हलायो वञे ऐं सेवण ऐं कोटड़ी खां रोहिड़ी ट्रैक ते रहंदड़ अवाम जो ही जायज़ मसलो हल कराए।